थानो मोड़ो ते वियासीं त असांखे कहिड़ी गुज़ारिश थी त एसएचओ साहब कोन्हे शायदि कम सां वञी थो सघे इंसान एमरजेंसी थी थो सघे इहो मां राइट ॿुधाए थो सघां बिल्कुलु कोन्हे 10 मिंट खां पोइ वरी उनजो अमलो आयो जंहिं असांखे धिका ॾेई छॾियो इहो राइट कोन्हे इहो कानून जो ॻाल्हि ॿुधो ठीकु आहे जेको बि थियो असां मां हाणे ख़बर थी माना मां सुञाणा थो तोखे मां हाणे असांजे मनाइनि ॾियासीं कंहिं ज़रूरी कम लाइ अॼु बि असांजो पुलिस लाइ त कोन्हे असांखे तव्हां लाइ हमदर्दी आहे असां सुबुह सां एसएचओ मां मूवी वञी पई अथव ऑन स्पॉट ते पहुता पुलिस वारनि सम्झा असां पाण विया खणायो असां पाण एतिरा माना तेसि ताईं त ख़बर आहे आइडेंटिफाई असां करायो आहे हर शइ तव्हांखे एतिरी रिस्पेक्ट ॾेई उन खां पोइ धिका बि तव्हां ॾिना तव्हांजे अमले तव्हांजे अमले अदा में बाक़ी जीअं तूं चई उअं ई कंदासीं एफआईआर कई हर शइ मोकिले बि छॾिया त पढ़े लिखे माण्हू जो कमु आहे मुंहिंजो डीएसपी मोहसन आहे जेको 2 कलाकनि में कलाक में डीएसपी साहब राइट मिले थी पर मुझे एसएचओ साहब चए 3 ॾींहं लॻंदा साईं वो दौर वई मांखे हाणे क़ाबिल एहतराम डीएसपी साहब बोलो राइट आहे जिते असां मुतफ़िक़ आहियूं चंडाण साहब जिंदाबाद जेको 2 कलाक नंढो महात्मा पुलिस डिपार्टमेंट जायज़ कराईंदे न जायज़ पर असां कंदा कराईंदो त हलो न करायो न जनाब एसएसपी साहब का सीधा ॾिनो वञे